अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तो शाम जो टाइम है, असां पंहिंजे ॻोठ में मौजूद आहियूं। ये ॻोठ जा ख़ूबसूरत मंज़र आहिनि दोस्तों। ही तव्हां ॾिसो, ॻोठ जा असांजे जा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ऐं उन सां गॾु मां अॼु तव्हांखे हिकु अहिड़ी शइ ॾेखारियां थो, तव्हां मूंखे उहा ॿुधायो त इहो छा आहे। उहो हिकु अखेरो आहे। इहो तव्हां मूंखे ॿुधायो त हीउ कहिड़े पखी जो अखेरो आहे। तव्हां बि घणनि पखियुनि जा अखेरा ॾिठा हूंदा, पर तव्हां हीउ अखेरो ॾिठो, हिन सां केॾी महिनत थियल आहे। ज़बरदस्त अखेरो आहे। तव्हां ॾिसो, अचो मां तव्हांखे ॾेखारियां थो। तव्हां मूंखे ॿुधायो त हीउ कहिड़े पखी जो अखेरो आहे। मुंहिंजो चैलेंज आहे घणनि माण्हुनि खे त हिन जे ठाहिण वारे जो नालो, कहिड़े पखी हिन खे ठाहियो आहे, उहो मूंखे तव्हां न ॿुधाए सघंदा। घणा माण्हू अचो मां तव्हांखे ॾेखारियां। हीउ ॾिसो तव्हां दोस्तो, उहो अखेरो हीउ आहे। ज़बरदस्त ठहियल आहे अल्हम्दुलिल्लाह। ॾिसो तव्हां, माशा अल्लाह, ज़बरदस्त ठहियल आहे अखेरो। हीउ ज़बरदस्त आहे, हिन सां वॾी महिनत थियल आहे। इहो ॿुधायो त मूंखे हाणे हीउ कहिड़े पखी जो अखेरो आहे। हीउ हितां अंदरि वञे थो जेको। हीउ ॾिसो तव्हां, ज़बरदस्त आहे। हिन सां केॾी उन पखी महिनत कई आहे, महिनत सां ठाहियो आहे। मूंखे त हालांकि ख़बर आहे हीउ कहिड़े पखी जो अखेरो आहे। घणनि माण्हुनि खे मतां ख़बर हुजे बि सही त कंहिंजो आहे, पर घणा जेके शहरी माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर न हूंदी। हीअं हिन खे हीअं जेको आहे पंहिंजो बीहारींदो आहे, इहो ईअं लटकियल हूंदो आहे। हेठां हिन जो जेको सुराख आहे, इन खां हू पेही करे अंदरि अंडा ॾिए थो ऐं बच्चा कढे थो। हितां दोस्तो ॾिसो, ही हिन सुराख खां उहो पेई वञे थो ऐं हितां वञी करे उहो अंदरि, उहो हिते वञी करे अंडा ॾिए थो ऐं उनखां बाद जेको आहे बच्चा कढे थो। उन सां गॾु दोस्तो तव्हां ॾिसो, हिन सां केॾी हुन महिनत कई आहे। कख खणी अचे थो, हिकु हिकु कख खणी अची हुनखे पाण में मिलायो अथसि। आहे को इंजीनियर जेको कारीगर जेको चवे मां ख़ूबसूरत जॻहियूं ठाहींदो आहियां, उनखे फुल चैलेंज आहे। हीउ अहिड़ो अखेरो ठाहे ॾेखार त तोखे असां सलाम कंदासीं। हीउ ॾिसो, ख़ुदा ताला हुनखे केतिरो अकुलु ॾिनो आहे हुन पखी खे। जीअं हे ठाहे थो, ज़बरदस्त ठाहींदो आहे। ऐं हिन जो हीउ सुराग हितां पए थो। हिन में न बरसाति वञी सघे थी, न ई हिन में कोई अहिड़ो ॿियो का शइ वञी सघे थी। हीउ इलाही सारी महिनत कंदो आहे। हीउ ॾिसो, वरी मां तव्हांखां पुछां थो, वरी बि ॿुधायो त हीउ कहिड़े पखी जो अखेरो आहे। दोस्तो मां कमेंट में तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि त कहिड़े पखी जो अखेरो आहे, पर तव्हांखे फ़िलहालु चैलेंज आहे, तव्हां ॿुधायो हीउ कहिड़े पखी जो अखेरो आहे। संगत, उन सां गॾु अॼु जी वीडियो पूरी थी। वरी पाण मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, अव्हां जी महिरबानी थींदी।